ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए अहले किताब, अचो त हिकु अहिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियूं जेका असां ऐं अव्हां जे विच में हिकु जहिड़ी आहे। अलाह ताला पंहिंजे नबी सां मुखातिब थींदे फरमाए रहियो आहे त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब खे फरमायो, चओ यहूदियुनि ऐं ईसायुनि खे त अचो अहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि ते जेका तव्हां ऐं असां में हिकु जहिड़ी आहे। ऐं उहा कहिड़ी ॻाल्हि आहे त असीं अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी बि इबादत न करियूं, अकेले अलाह जी इबादत करियूं ऐं अलाह सां कंहिंखे शरीक बि न करियूं ऐं असां मां अलाह खां सवाइ केरु कंहिंखे रब न बणाए। पोइ जेकॾहिं फिरी वञनि त तव्हां खेनि चओ त गवाह रहिजो त असीं मुस्लमान आहियूं। हाणे अलाह ताला फरमाए थो पंहिंजे नबी खे त नबी इन्हनि खे चओ, यहूदियुनि ऐं ईसाइनि खे चओ त अचो हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ते जेका तव्हां में असां में हिकु जहिड़ी आहे। हाणे हुननि में असां में कहिड़ी ॻाल्हि हिकु जहिड़ी आहे जेका अलाह फरमाए थो, उहा ख़ासि अलाह सां मुतलिक़ आहे त अलाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियूं, अलाह सां गॾु कंहिंखे शरीक न करियूं, अलाह खे छॾे करे कंहिंखे रब न बणायूं। ॿिनि ॻाल्हियुनि जा हू सिधा सवा इनकारी आहिनि। हुन रसूल खे मञनि, न अलाह जे आख़िरी किताब खे मञनि, उन जे बावजूदि अलाह ताला हुनखे फरमाए थो त अचो हिकिड़ी ॻाल्हि ते त मुतफ़िक़ थियूं। पर अफ़सोस आहे अॼु असां मुसलमाननि में बि इतिहाद न आहे, ख़ुसूसन ईरान ऐं बाक़ी मुसलमाननि में। चलो ईरान सां असांखे इख़्तिलाफ़ात अक़ीदे जी बुनियाद ते ज़रूरु आहिनि, पर ही जेके हालात हींअर ईरान में हली रहिया आहिनि, इसराईल ऐं अमेरिका जेको यहूद ऐं ईसाई आहिनि, उन्हनि ॿिनि में बि कहिड़ी हिकु जहिड़ी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु उन्हनि में बि हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॿई सिर्फ़ु अलाह खे मञनि था, अलाह जी ॿई नथा मञनि पर अलाह खे ॿई मञनि था। सिर्फ़ु इन हिकिड़ी ॻाल्हि हुजण जे करे हू पाण में गॾु बीठा आहिनि। हालांकि क़ुर फरमाए थो त इहे ॿई हिक ॿिए जा कटर दुश्मन बि आहिनि। तव्हां सम्झो था त हू पाण में मिलियल आहिनि, लेकिन क़ुर थो फरमाए त हुननि जूं दिलियूं बि पाण सां मिलियल न आहिनि, हुननि जूं दिलियूं बि फाटल आहिनि, हू जानी दुश्मन आहिनि हिक ॿियनि जा। यहूदियुनि पंहिंजे हिसाब सां ईसाइयुनि जे नबी खे बि क़तल कयो। इहा वॾी हिकिड़ी गुस्से वारी ॻाल्हि आहे जेके अॼु ताईं बि इहे ईसाई बर्दाश्त नथा करे सघनि। तारीख़ गवाह आहे त ईसाइयुनि यहूदियुनि जो हर वक़्तु क़तल आम कयो आहे। हिटलर खे ई खणी ॾिसो, हिटलर लख खां वधीक यहूदियुनि खे ज़िंदा केमिकल में विझी करे साड़ायो आहे। वक़्तु ब वक़्तु हू पाण में विढ़ंदा रहिया आहिनि। त पोइ छा अॼु असां ॿिया तमामु मुसलमान मुल्क ऐं ईरान इहे इख़्तिलाफ़ात जेके अक़ाइद जी बुनियाद ते इख़्तिलाफ़ आहिनि, इन्हनि खे विसारे करे बाक़ी गॾु नथा थी सघूं। असां ईरान में त हिकु जहिड़ियूं ॻाल्हियूं बि काफ़ी आहिनि। असां सभु अलाह खे बि मञूं था, असां सभु अलाह जे रसूलनि खे बि मञूं था, असां अलाह जे किताबनि ते बि ईमान रखूं था, अलाह जे फ़रिश्तनि ते ईमान आहे, तक़दीर ते ईमान आहे। जेके बि ईमान वारियूं ॻाल्हियूं आहिनि उहे तक़रीबन असां में हिकु जहिड़ियूं ई आहिनि। छा उन जे बावजूदि बि असां हिन जंग जे हालात में गॾु नथा थी सघूं, ईरान सां गॾु नथा बीह सघूं? क़ुर ता क़यामत ताईं हलंदो, इहा आयत अॼु जे हालात में बिल्कुलु फिट बीहे थी। अलाह ताला फरमाए थो त पंहिंजा इख़्तिलाफ़ छॾियो, पाण में हिकु जहिड़ी ॻाल्हियुनि ते अचो।